यमन कल्याण में जे ततो तन तनूर जियां त छंडे साण छमाए, जे ततो तन तनूर जियां त छंडे साण छमाए, आणे आग अदब जी ॿारे जान जलाए, बुरका अंदर बाजियूं पंहिंजूं सभु पचाए, लुछण लऊं लतीफ़ चए पधर हॾ म पाए, मतां लोक लखाए विसाला विच पए। हाँ जे ततो तन तनूर जियां आवीअ जीअं जॾहिं जिस्म तपे थो, तन ऐं जान इज़ कंप्लीटली सेपरेट एंड डिफरेंट थिंग्स। जिते तन जो जिक्र करे थो उते तन मीन्स बदन ना, इट्स बॉडी आहे। जॾहिं जिस्म सड़े थो त उनखे छंडे सां छमाए, छंडो पाणी जझो न हण, छंडे सां वधीक दुखे थो ऐं थोरो उनखे हिकिड़ी तासीर हिकिड़ी थधी मिली थी वञे, हिकिड़ो हल्को छा चइबो आहे थधिड़ो हिकिड़ो उन ते हथु पए थो छंडे जो पाणीअ जो, पर उन में उनखे पूरो पाणी न। जे ततो तन तनूर जीअं त छंडे साण छमाए, आणे आग अदबसी ॿारे जान जलाए। हाणे जान हिते पर्शियन ट्रेडिशन में जान माना रूह, रूह जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। त हिते मां सम्झां थी भिटाई जी शाइरी में बि उन बि ईअं ई खयो आहे, जिस्म मथे आहे हेठि चए थो त आणे आग अदबसी, अदब खे एतिरो त पंहिंजे पाण में पचाए, एॾो पंहिंजे अंदर खे अदब में पचाए, आणे आग अदबसी ॿारे जान जलाए, जो पंहिंजे सॼे एग्ज़िस्टेंस खे, पंहिंजे रूह खे, वजूद खे उन अदब जी आग में जलाए। हाणे जो अदब जी आग में जली पची रास थी अॻियां साम्हूं ईंदो त माण्हू हूंदो त छा, छो त अदब उहो इश्क जो आहे, आम अदब न आहे। चए थो त आणे आग अदबसी ॿारे जान जलाए, बुरका अंदर बाज़ियूं पंहिंजूं सभु पचाए। बुरको मतिलबु कवर, वेल, माना जेके बि मश्कूं इश्क जूं जेके रियाज़तूं आहिनि, उहे जेके बि आहिनि उहे बुरका अंदर कर लिकी। राज़दारी इज़ वेरी इंपॉर्टेंट भिटाई, यू हैव टू कीप द सीक्रेट, यू डोंट हैव टू शो अप, माण्हुनि खे ॿुधाइणो कोन्हे। You don't have to tell it कि you are an ishq ऐं तव्हां दुखो पिया, no, then it's not ishq, it's something else, it's a show off. So जेके बि बाज़ियूं आहिनि, जेके मश्कूं आहिनि, इहे अंदरां पचायो, लुछण लऊं लतीफ़ चए पधर हॾ म पाए। त तव्हां जेको लुछो पिया, पचो पिया, उहो पधरो न थिए ज़माने में, नज़र न अचे। माना हिकिड़ो त तनूर जीअं तपंदा रहो ऐं अदब जी जेका में उन में पंहिंजी जान जलाईंदा रहो, बाज़ियूं प्रैक्टिस कंदा रहो, मश्कूं कंदा रहो, लिकी करे कंदा रहो, लुछंदा रहो, पधरो न थियो ज़माने में, मतां लोक लखाए विसालां विच पई। त मतां लोक खे या जेका लखा पए ऐं उहो विसाल में अची विच पवनि, जेको वसल आहे, जेको मीटिंग विद द बिलवेड आहे, उन में रुकावट थिए। सो मां पंहिंजी कंक्लूड पंहिंजी हिन तकरीर खे इन ते कंदसि त दर्द एंड शान उन्हनि जी पाण में सिधी निस्बत आहे। दर्द ऐं शान जी जेसिताईं सिधी निस्बत न आहे, तेसिताईं दर्द हिकिड़ो सतही आहे। ऐं दर्द ऐं शान जी जॾहिं सिधी निस्बत में असीं ॾिसूं था, तॾहिं असांखे शाह जे रिसाले में उहो पेन, उहो ग्रेस नज़र अचे थो।